नाज़रीन, वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रियासत खे रुगो हिक इदारे ते छॾणु वॾी ग़लती हूंदी। रियासत जी अमलदारी खे पूरी ताक़त सां लागू करणु असांजी गॾियल ज़िम्मेवारी आहे। नरम रियासत सीड़पकारनि जो एतमाद हासिल नथी करे सघे। उमीद आहे त सूबा दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में भरपूर हिस्सो वठंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त सूबाई हुकूमतूं सिक्योरिटी जी ज़िम्मेवारी फ़ौज ते विझी पाण ज़िम्मेवारी खां आजो नथियूं थी सघनि। रियासत खे रुगो हिकु इदारे ते छॾणु वॾी ग़लती हूंदी। असां सभिनी खे ज़िम्मेवारी खणणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदारत नेशनल एक्शन प्लान बाबति एपेक्स कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें आर्मी चीफ, चइनी सूबनि जा गवर्नर, वॾा वज़ीर, चीफ सेक्रेटरीज़, बचाव वज़ीर, घरू वज़ीर ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। एपेक्स कमेटी जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त दहशतगर्दी जो मसइलो पेचीदा आहे। मुल्क जी पायदार तरक़ी लाइ इस्तेहकाम ऐं कानून जी हुक्मरानी ज़रूरी आहे। रियासत जी अमलदारी खे लागू करणु मूं समेत असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जी ज़िम्मेवारी रियासत जे समूरनि इदारनि जो पहिरियों फ़र्ज़ु आहे। असांखे ताक़त जे समूरनि अंसरनि विच में हमआहंगी पैदा करणी पवंदी। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पूरी क़ौम खे शामिल करण लाइ फ़ाल किरदार अदा करणो पवंदो। कि हमने बहुत आसानी से इस मामले को अपनी मसल्ह अफवाज के अफसरों और जवानों के ऊपर छोड़ दिया है कि ये वो जाने, उनका काम जाने, और सूबे और हुकूमतें इससे बिल्कुल बरी ज़िम्मा हैं। ये है वो ख़तरनाक एक रविश जो पिछले सालों में एक रिवाज पैदा हो चुका है, जो कि ये जनाब ये तो फ़ौज का काम है, ये तो सिपा सलार ने करना है, ये उनके अफसरों ने करना है। मैं समझता हूँ कि दिस इज़ नॉट द वे। इस तरीके से दहशतगर्दी का खात्मा नहीं होगा। इसमें जो काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट्स सूबों की जिम्मेदारी हैं, और इसीलिए मेरी तवक्को है कि सूबे दहशतगर्दी के खिलाफ भरपूर हिस्सा डालेंगे और मिलकर इंशाअल्लाह इस नासूर का खात्मा करेंगे। वज़ीर आज़म जो चवणु हो त फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जेका जंग करे रही आहे, उनजा ख़र्च वफ़ाक़ भरे थो। हुकूमत जे आवाज़ खे मज़बूत बणाइण लाइ कानून बणाईंदासीं। दहशतगर्दी ख़िलाफ़ फ़ौज जूं घुर्जूं पूरियूं करण में का बि कसर न छॾींदासीं। पार्लियामेंट का सबसे अहम काम कानून साजी है। कानून रियासत को चलाने के लिए नागुज़ीर औजार है, और हम इंशाअल्लाह अपनी तमाम इदारों के साथ मिलकर अफवाज को इस मसले के ख़ात्मे के लिए कानूनी ताकत और हमायत फराहम करेंगे। हम इन्हें जंग के लिए मौसर आलात फराहम करेंगे। मैंने चंद दिन पहले चीन जाने से पहले भी मिनिस्टर ऑफ इंटीरियर को कहा और सिपा सलार को कहा कि जितने भी फंड्स आपको चाहिए हम हाजिर हैं। हम अपने बाकी जो हमारे जो अहम जो मंसूबे हैं उनको हम पीछे कर देंगे, लेकिन दहशतगर्दी के खात्मे के लिए जो भी आपको चाहिए हम इंशाअल्लाह आपके लिए मुहैया करेंगे। मैं आज इस फोरम पर मैं आपको ये दोबारा ये बात कहना चाहता हूँ। चीनी दौरे जे हवाले सां नाकारी मुहिम ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हो त क़ौमी मौक़िफ़ खे दाग़दार बणाइण वारी मुहिम खे नाकाम बणाइणो पवंदो। चीन जे दौरे ते नाकारी मुहिम हलाई वई। असांखे कानून ठाहिणा पवंदा त जीअं नफ़रत जी ज़ुबान खे ख़तमु करे सघिजे, ऐं उहे कानून यकीनी बणाईंदा त ग़लति मालूमात ऐं कूड़ सच खे को न लिकाए सघे। आइन जा बखिया उॾेड़ण खां वॾो को गुनाह नथो थी सघे। अहिड़ा कानून ठाहिणा पवंदा जंहिंमें विरासत ऐं नफ़रत वारा मौक़िफ़ ख़त्म करे सघजनि। अभी चीन का दौरा करके आए हैं, किस तरह पाकिस्तान के दुश्मनों ने दोस्तनुमा दुश्मन अंदर बैठकर और बाहर से क्या गलीज और क्या डर्टी कैंपेन चलाई। और मैं शुक्रगुजार हूँ मिनिस्टर ऑफ इंफॉर्मेशन का, सूबों का, DGI-SPR का, DGI-SI का, जिन्होंने मिलकर इस कैंपेन को ख़त्म किया, उसको शिकस्त दी। लेकिन सबसे बढ़कर चीन की लीडरशिप ने जिस तरह इसको काउंटर किया है अपने बयानात दर बयानात से, इससे आप अंदाज़ा लगा लें कि उनको पाकिस्तान की दोस्ती का कितना पास है, कितनी कदर और मंजिलत है और कितनी इज्जत है। काफ़ी अरसे से सोशल स्पेस को पाकिस्तान के दुश्मनों ने जहर आलूद कर रखा है, ताकि हमारे लोगों में आपस में इख्तलाफ पैदा हो, कन्फ्यूजन पैदा किया जाए और कौमी बयानियों को दागदार किया जा सके और खुदा न खास्ता बदनाम किया जा सके। जो आईनी हक है हर पाकिस्तानी का, उसको पूरी बात करने का हक है, इज़हार आज़ादी का पूरा हक है, लेकिन उसकी गलत तौर पर इस्तेमाल करना और आइन की धज्जियाँ उड़ाना और पाकिस्तान के इस्तेहकाम और पाकिस्तान की तरक्की और खुशहाली के ख़िलाफ़ जहर आलूद बातें करना, इससे बड़ा कोई और कौमी जुर्म हो नहीं सकता। लिहाजा हमें आज यहाँ मिल बैठे हैं, मिल बैठ कर इन हदूद पर इत्तफाक़ राय पैदा करना होगा। नाज़रीन, भली कार चवंदासीं। क़ौमी असम्बली में मुखालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब आर्मी चीफ खां चीनी शहरनि बाबति सिक्योरिटी
में नाकामीअ ते फौरी तौर ते कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस घुराइण जो मुतालबो करे छॾियो आहे। क़ौमी असैम्बली जे इजलास में ख़िताब कंदे उमर अयूब चयो त चीन जे आला तरीन क़यादत पाकिस्तान में चयो त चीनी माहिरनि जे हयातियुनि खे ख़तरो हक़ीक़त में सी पैक जी सिड़पकारी जे लाइ ख़तरो आहे। चीनी क़यादत तरफ़ां इन हद ताईं सिक्योरिटी ख़तरो ॿुधाइण ख़तरनाक अमल आहे। हुन चयो त आर्मी चीफ फौरी तौर ते कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस घुराए जेका रुगो चीनी शहरनि ऐं माहिरनि जी सिक्योरिटी ते हुजणु घुरिजे। कॉन्फ्रेंस हिन वक़्त ताईं सिक्योरिटी जी नाकामी जो बि जाइज़ो वठे। उमर अयूब चयो त रुगो PTI कारकुननि ख़िलाफ़ कार्रवायूं थियनि थियूं। 100 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। असेंबली मेंबरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया। IG पंजाब ख़िलाफ़ बि एक्शन वरितो वञे। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल चयो आहे त सिवात वाक़िए ते पाकिस्तान जी हालतुनि ते दुनिया आङिरियूं खणी रही आहे। ऐवान सिवात वाक़िए जो नोटिस वठे। क़ौमी असैम्बली में ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर हसन इक़बाल चयो त दीन जे नाले ते रियासत जे बुनियादी उसूलनि खे लताड़ियो पियो वञे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त सिवात, जड़ानवाला, सियालकोट ऐं लाहौर जहिड़नि वाक़िअनि खे रोकण जी ज़रूरत आहे। असां माण्हूअ खे मारे, लाश साड़े दुनिया खे छा पिया ॾेखारियूं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सुन्नी इतिहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि जे केस में सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। इलेक्शन कमीशन जे जवाब मूजिब सुन्नी इतिहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं नथियूं ॾेई सघजनि। मख़सूस सीटुनि जी फ़हरिस्त जमा कराइण जी आख़िरी तारीख़ 24 जनवरी हुई, पर सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जे लाइ फ़हरिस्त जमा न कराई। इलेक्शन कमीशन मूजिब उम्मीदवारनि खां तहरीक इंसाफ़ नज़रियाती जो चूंड निशान ॾियण जो सर्टिफिकेट घुरियो वियो। पोइ उम्मीदवारनि तहरीक इंसाफ़ नज़रियाती जे चूंड निशान तां पाण हथु खयो। जवाब में चयो वियो त PTI नज़रियाती जी चूंड निशान तां हथु खणण खां पोइ आज़ाद उम्मीदवार करार ॾिना विया। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त चूंडुनि खां पोइ आज़ाद उम्मीदवार सुन्नी इतिहाद काउंसिल में शामिल थिया। सुन्नी इतिहाद काउंसिल खे इलेक्शन कमीशन मख़सूस सीटूं न ॾियण जो 4-1 जो फ़ैसिलो ॾिनो ऐं पेशावर हाई कोर्ट सुन्नी इतिहाद काउंसिल जी अपील ते इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बरक़रार रखियो। इलेक्शन कमीशन जे जवाब मूजिब सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जे लाइ अहल नाहे। इलेक्शन कमीशन जे जवाब मूजिब सुन्नी इतिहाद काउंसिल जे आइन मूजिब गैर मुस्लिम जमायत जो मेंबर नथो बणी सघिजे। सुन्नी इतिहाद काउंसिल औरतुनि ऐं अक़लियतुनि जी मख़सूस सीटुनि जे अहल नाहे। सखर बिरा ते ट्रैफ़िक बंदि करे वॾे अंग में पुलिस अहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर ऐं आपाशी सेक्रेटरी पारां आरज़ी कैंप पिणु क़ाइमु कई वई आहे। चाइना जे इंजीनियर सखर बिरा जे टुटल गेट नंबर 44 खे क्रेन ज़रिए पाणीअ मां ॿाहिरि कढी वरितो आहे। बैरिया फाउंडेशन कंपनी जा इंजीनियर्स किसान गेट ऑपरेशनल करण लाइ सखर बिराज ते पहुची विया आहिनि। सिंध जे आपाशी खाते वारे वज़ीर जाम ख़ान शोरे सेक्रेटरी चाइनीज़ ऐं आपाशी इंजीनियर सां गॾिजी ॿिए ॾींहुं बि सखर बिराज जो दौरो करे गेट नंबर 47 ऐं 44 जो जाइज़ो वरितो। ॿिए तरफ़ इंतज़ामिया जो चवणु आहे त सखर बिराज जे राइट बैंक ऐं लेफ्ट बैंक जा समूरा कैनाल बंदि करे पाणी डाउन स्ट्रीम में छोड़ कयो पियो वञे। होॾां आबादगारनि जो चवणु आहे त सखर बिराज जे कैनालनि जी बंदिश सबबि लखें एकड़नि ते पोखियल फसल मुतासिर थियण जो ख़दशो आहे, जंहिं बावजूदि आपाशी अमलदार को मुतबादिल रस्तो अख़्तियार करण में नाकाम रहिया। हुननि चयो त 80 लख एकड़ एराज़ी खां वधीक ज़रई ज़मीन आबादगारीअ में बैराज जो मुख्य किरदारु आहे। बैराज जा दरवाज़ा खोले पाणी छोड़ करण सां ई सखर रोड़ी ऐं ॿियनि शहरनि में पीअण जे पाणी जी पिणु बहिरान पैदा थियण जा इम्कान आहिनि। सखर बिराज जे 2 दरवाज़नि जे मुतासिर थियण खां पोइ मरमत वारो कमु शुरू थी वियो आहे। आपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरे ऐं चीफ इंजीनियर सखर बिराज जो दौरो कयो। हुन मौक़े ते सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणु हो त गेट नंबर 44 खे कढी किसान गेट लॻाइण लाइ कमु शुरू कयो वियो आहे। यादि रहे त इन खां अॻु सखर बिराज जा गेट नंबर 44 ऐं 47 मुतासिर थिया हुआ, जिन जी बहाली जे लाइ पाणी जो दबाव घटाइण जे लाइ बैराज जा सभु दरवाज़ा खोलिया विया हुआ ऐं कैनालनि खे पाणी जी फराहमी बंदि कई वई हुई। आपाशी इंतज़ामिया तरफ़ां इहो नाहे ॿुधायो वियो त कैनालनि में पाणी कॾहिं छोड़ कयो वेंदो। गुज़िरियल राति प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे जो चवणो हो त इन हवाले सां को बि टाइम फ्रेम नथो ॾेई सघिजे त कॾहिं कैनालनि में पाणी छोड़ कयो वेंदो। पंजाब ऐं KP में बरसाति खां पोइ सिंधु दरिया में पाणी वहिकरण में वाह जो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 1,39,000 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,02,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 95,550 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 70,050 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटली बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 46,365 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 40,030 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। आपाशी अमले जो चवणु आहे त चौमासे जे बरसातुनि सबबि पाणी वहिकरण में वाह थी रही आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सखर बैराज पंहिंजो वक़्तु पूरो करे चुको आहे। बैराज जे मरमती कम जे दौरान गेट किरी पिया। आपाशी खाते जो वज़ीर जाम ख़ान शोरो सखर में मौजूदु आहे। सिंध जे तवानाई वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी कराची में मीडिया सां गुफ़्तगू दौरान चयो आहे त सिंध सरकार बैराज खे बहाल करे पाणी जी फराहमी लाइ ॾींहुं राति कोशिशूं वठी रही आहे। हुन चयो त सखर बैराज पंहिंजो वक़्तु अॻुवाट ई पूरो करे चुको आहे। सखर बैराज जे मरमती कम दौरान दरवाज़ा किरिया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त आपाशी अमलो पंहिंजो कमु दुरुस्त नमूने सां करे रहियो आहे। आपाशी खाते जो वज़ीर पाण मुरादो मामले जो जाइज़ो वठी रहियो आहे। नासिर हुसैन शाह जो चवणु त सिंध हुकूमत मसइले जे हल लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे रही आहे। बैराज जी बहाली बाद शाखुनि ऐं वाहन में पाणी फराहम कयो वेंदो। सिंध असेंबली जे इजलास में बजट ते बहस कयो वियो। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठि सिंध असेंबली में अॼु बि बजट ते बहस जारी रखियो वियो। सिंध असेंबली में पीपल्स पार्टी जे
MPA कासिम सिराज सूमरो बजट ते तकरीर कंदे चयो त पीपुल्स पार्टी सिहत जे शोबे में तमामु घणो बहितरीन कमु कयो आहे। थरपारकर सॼे पाकिस्तान खे बदिलाए रहियो आहे। थर मां बिजली तयार करे पाकिस्तान खे रोशन करे रहिया आहियूं। सिंध असेंबली में मोहम्मद आलम जामोट ख़िताब कंदे चयो त मोहाणा समुंड जो सीनो चीरे पंहिंजी रोज़ी कमाइनि था। सभ खां पहिरियां लेबर कार्ड मोहाणनि खे ॾियणु घुरिजे। PPMP पीर मुजीबुल हक़ चयो त सिंध में ॿीहर बरसातुनि ऐं ॿोर जो ख़तरो आहे। गुज़िरियल भेरे ख़ैरपुर नाथनशाह समेत केतिरा इलाइक़ा ॿुॾी विया हुआ। तक लाइ NICVD यूनिट जे ऐलान ते हुकुम जो तुराइतो आहियां। दादू जे बोर्ड में तबाही थियल स्कूलनि जी मरमत कई वञे। MPA ममताज़ चांडिया जो चवणो त नौशर फिरोज़ ज़िले जे अस्पताल लाइ गुज़िरियल दौर में रक़म न रखी वई हुई। हिन भेरे 2 अरब जी स्कीम रखण ते थोराइता आहियूं। नौशर फिरोज़ ज़िले में NICVD ऐं यूनिवर्सिटी जी ज़रूरत आहे। MPA नूर अहमद बुरगड़ी चयो त सिंध हुकूमत अवाम जी भलाई वारे बजट पेश कई आहे। हलंदड़ साल बि बरसातुनि जो इम्कान आहे। पुराण ढोरे जी खाटी कराई वञे। पाणी जा कुदरती लंघ बहाल कराया वञनि। मलिक सिकंदर खान चयो त बजट में 27 लख घरनि लाइ सोलराइज़ेशन जो मनसूबो रखियो वियो आहे। सिंध हुकूमत हारी ऐं मज़दूर कार्ड ॾिनो आहे, जेका वॾी कारकर्दगी आहे। उमीद आहे त थाणे बुला खान जा 53 बंदि पियल स्कूल जल्द खोलाया वेंदा। कोटली अस्पताल लाइ फंड्स बोलाड़ी ऐं थाणे बुला खान अस्पतालुनि खे अपग्रेड कयो वेंदो। इजलास में हिना दस्तगीर चयो त सूबे जे ख़राब हालतुनि बावजूद सुठी बजट पेश कई वई आहे। PP कमु करणु चाहींदी आहे ऐं कमु करणु ॼाणे बि थी। सिंध सिहत जे शोबे में ॿियनि सूबनि खां बहितर आहे। राणा हमीर सिंह चयो त थर में पाणी जे लाइ माण्हुनि खे खूहनि ते वञणो पवे थो। अॼु उन्हनि माण्हुनि जे घरनि जे अॻियां उहे खूह अची विया आहिनि। थरपारकर ज़िले में ज़राअत बहाल थी वई आहे, जॾहिं त भाॼियुनि जा बि फसल अचनि था। स्पीकर सिंध असेंबली सूमर ताईं इजलास मुलतवी करे छॾियो। सिंध जे एक्साइज़ खाते पारां प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी वारी तक़रीब कराची जे मक़ामी होटल में 29 जून ते कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त नीलामी वारी तक़रीब में गाॾियूं ठाहींदड़ कंपनियुनि खे बि दावत ॾिनी वेंदी। सिंध जे एक्साइज़ खाते पारां प्रीमियर नंबर प्लेट जी नीलामी जो ऐलान कयो वियो आहे। प्रीमियम नंबर प्लेट जी नीलामी वारी तक़रीब कराची जी मक़ामी होटल में 29 जून ते थींदी। नीलामी में शिरकत लाइ ख़्वाहिशमंद हींअर खां ई रजिस्ट्रेशन कराए सघनि था। एक्साइज़ खाते वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त शुरूआती तौर ते प्लाटिनम, गोल्ड ऐं सिल्वर कैटेगरी में प्रीमियम नंबर प्लेट जी नीलामी थींदी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त नीलामी वारी तक़रीब में गाॾियूं ठाहींदड़ कंपनियुनि खे बि दावत ॾिनी वेंदी। कुरम ज़िले में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन में हयाती क़ुर्बान कंदड़ सिपाही हारून विलियम जूं आख़िरी रस्मूं अदा कयूं वयूं। ISPR मूजिबि सिपाही विलियम हारून जूं आख़िरी रस्मूं सेंट पॉल चर्च रावलपिंडी में अदा कयूं वयूं। वज़ीर आज़म, आर्मी चीफ ऐं बचाव वारे वज़ीर आख़िरी रस्मुनि में शिरकत कई। ISPR मूजिबि वज़ीर आज़म ईसाई बिरादरी जे मुल्की तरक़ी में ख़िदमतुनि ऐं क़ुर्बानीनि खे साराहींदे चयो त हथियारबंद फ़ौज मुख़्तलिफ़ पस मंज़र सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जो मजमूओ आहे, जेको रियासत जे इज्तिमाही दिफ़ा जे लाइ कोशिशूं वठी रहियो आहे। ISPR जो चवणो त आर्मी चीफ सिपाही हारून विलियम, सिपाही अनूश ऐं उन जे साथियुनि जी ख़िदमतुनि खे साराहियो आहे। ISPR मूजिबि हवलदार अकील अहमद, लासनाइक मोहम्मद तक़ीर, सिपाही अनूश रोफन ऐं सिपाही मोहम्मद आज़म ख़ान जी तदफ़ीन संदन अबाणनि इलाइक़नि में कई वई। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण ते मुखालिफ़ धुर मेंबर सनाउल्लाह मस्ती खेल जी मेंबरशिप पूरे सेशन जे लाइ मुअत्तल कई वई। सनाउल्लाह मस्ती खेल जी मुअत्तली जी रिथ ऐवान में पेश कई वई। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक जो चवणु आहे त इन वाक़िए जी मज़म्मत लाइ लफ़्ज़ ई न आहिनि। ख्वाजा आसिफ ख़िलाफ़ अपोज़िशन मेंबर सनाउल्लाह मस्ती खेल जे गैर पार्लियामानी लफ़्ज़ ॻाल्हाइण ते हुकूमती मेंबरनि क़ौमी असेंबली में एहतजाज बि कयो। सनाउल्लाह मस्ती खेल जे मुअत्तली लाइ ऐवान में पेश कयल रिथ स्पीकर मंज़ूर कंदे मेंबरशिप पूरे सेशन जे लाइ मुअत्तल करे छॾी। सांगड़ जी अदालत डाची जी जंग वढण वारे केस में गिरफ़्तार 6 जवाबदारनि जो रिमांड पूरो थियण बाद खेनि जेल मोकिले छॾियो। पुलिस डाची जी जंग वढण वारे केस में गिरफ़्तार 6 जवाबदारनि जो रिमांड पूरो थियण ते खेनि अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार दरिया ख़ान शर, जाफ़र जट, आबिद शर, अब्दुल शकूर शर, गुलबेग लाशारी ऐं रुस्तम शर खे जेल उमाणे छॾियो। ॿिए पासे डाची जे मालिक सूमर भेण वकील मार्फत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त पुलिस संदसि फ़रियाद दाख़िल करण बदिरां सरकार जे मुद्दत में केस दाख़िल कयो आहे। हुन चयो त वाक़िए जो मुख्य जवाबदार वॾेरो ग़ुलाम रसूल शर आहे। मंगली पुलिस ग़ुलाम रसूल शर खे गिरफ़्तार न पई करे। अदालत पुलिस खे हुकुम कयो त डाची जे मालिक जो बयानु क़लमबंद कयो वञे। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त डाची जे मालिक सूमर भेण जो पुलिस बयानु रिकॉर्ड कयो आहे, जंहिं में हुन चयो त खेसि ख़बर नाहे त डाची जी जंग कंहिं वठी आहे। दादूअ जी अदालत में रुबाब चांडियो जे 3 घर-भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमे रुबाब चांडियो जे ॾाॾे करमुल्ला चांडियो, वालिद मुख़्तियार चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमे रुबाब चांडियो केस जो फरियादी परवेज़ चांडियो ऐं वकील सलाउद्दीन पंवर अदालत में पेश थिया। इल्ज़ाम में ठाहियल MPA सरदार अहमद चांडियो ऐं SHO करीम चांडियो बि अदालत में पेश थिया। इल्ज़ाम में ठाहियल MPA बुरहान ख़ान चांडियो परड़े हुजण सबबि अदालत में पेश न थी सघियो। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर मंज़ूर अहमद मंगीअ खां वकील पारां आॾी पुछा कई वई।
अदालत इल्ज़ाम हेठि आयल MPA बुरहान चांडियो जे मुल्क खां ॿाहिरि हुजण जो सबबु ॿुधी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चांडियो जो चवणो त हू कंहिं भोतार खां नथा डिॼनि। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। गज़ा बहरान ते हिक ॿिए अमरीकी परॾेही वज़ारत जे उहिदेदार एंड्रयू मिलर बि पंहिंजी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। रिपोर्ट्स मूजिबि अमरीकी परॾेही वज़ारत में इसराइल फ़लस्तीनी उमूर जे माहिर एंड्रयू मिलर ओचितो पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। एंड्रयू मिलर अमरीकी परॾेही वज़ारत में बतौर नायब मुआविन वज़ीर इसराइल फ़लस्तीन उमूर तौरु कमु करे रहियो हो। एंड्रयू मिलर इस्तीफ़ा जो कारण ख़ानदानी ज़िम्मेवारियूं ॿुधायो आहे। अमरीकी मीडिया मूजिबि एंड्रयू मिलर जो चवणु आहे त हू जंग जे मसरूफ़ियतुनि सबबि पंहिंजे कुटुंब खे टाइम न पियो ॾेई सघे।